अस्सलाम वालेकुम तार सुबह एसटीवी न्यूज़ आया वली मोहम्मद चाड़ो नजर विझो था घोड़ाबाड़ी का एहसान फारूक दल जे हिन रिपोर्ट ते नाज़रीन गोठ तालब दल समेत आसपास के गोठन ऐं इलाक़नि में गाय माल में गोड़े की बीमारी जो वायरस फैलजण लगो जंहिं सबब काफ़ी गऊं उन्हनि गोड़नि जा सोर न सहंदे मरी चुकियूं आहिनि। हिन बीमारी जो हेल ताईं को बि हल थी न सघियो। हितां जे ग़रीब माण्हुनि जो चवणु आहे त हिन बीमारी समेत कई बीमारियूं चौपाए माल में थियनि पियूं, पर घोड़ाबाड़ी में न जानवर जी अस्पताल है न को भी जानवर जो डॉक्टर। ठटे या ॿियनि शहरनि खां डॉक्टरनि खे घुराईंदा आहियूं। माल जे गोड़े वारी बीमारी मुतलिक़ पीपी तालके घोड़ाबाड़ी जे सदर मोहम्मद रमज़ान पंवर सां राब्तो करे खेसि वाक़ुफ़ु कयोसीं, जंहिं ते हुन जानवरनि जा डॉक्टर घुराया। उन्हनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं ऐं इंजेक्शनूं बि हयूं। गोड़े वारी बीमारी जे बारे में उन्हनि डॉक्टरनि चवणु आहे त नओं वायरस आहे जंहिंजी वैक्सीन अञा ताईं न आई। हितां जे ग़रीबनि चौपाए माल पालींदड़ रहवासियुनि PS 78 घोड़ाबाड़ी जे तक जे PP MPA अली हसन ज़रदारी PP ज़िले ठटे जे नायब सदर अब्दुल हमीद पंवर समेत ॿियनि वसवारनि मुतलिक़ा आफ़िसनि खां मुतालबो कयो आहे त असांजो जाइज़ मसइलो हल करे घोड़ाबाड़ी में जानवरनि जी अस्पताल ऐं डॉक्टर मुहैया कया वञनि।